नमस्कार, जय श्री कृष्ण। मां करिश्मा पेसवाणी ऐं मुंहिंजे चैनल में तव्हां सभिनीनि जो स्वागत आहे। असां सभिनीनि जे जीवन में कोई न कोई परेशानी चिंता हूंदी ई आहे ऐं हुन खे दूर करण लाइ असां घणेई उपाय कंदा आहियूं, घणेई टोना टोका कंदा आहियूं। कॾहिं तन जी, कॾहिं मन जी या कॾहिं धन जी। हिकु न हिकु परेशानी सभिनीनि खे रहे थी। हिन परेशानियुनि जी वजह सां पहिरियों ई असां निराश थी वेंदा आहियूं। मथां वरी ही उपाय बि हेॾा मुश्किल ऐं महांगा हूंदा आहिनि त सोच में पइजी वेंदा आहियूं कि कयूं छा। त छा कोई अहिड़ो सरल उपाय आहे जंहिंजे हिकु उपाय करण सां असांजी सॼी चिंताऊं मुश्किलूं असांजी सभई समस्याऊं दूर थी वञनि? त मां चवंदसि हा, आहे हिकिड़ो सस्तो सुंदर ऐं सवलो उपाय जंहिंजे करण सां जाम फ़र्क़ु थो पए। पर उनखे ॿुधाइण पहिरियों सां मां तव्हांखे इहो ज़रूरु चवणु चाहींदसि कि मां जो बि वीडियो विझां थी हू मां पंहिंजे अनुभव सां विझां थी, पंहिंजे अनुभव जी ॻाल्हि थी कयां। कंहिंखां पढ़ियल ॿुधियल ॻाल्हि मां तव्हांखे नथी ॿुधायां। त असां ॻाल्हि कयूं पिया हुन उपाय जी। त हुन उपाय जो नालो आहे गऊ ग्रास, यानी गऊ माता जी रोटी। त मां तव्हां सभिनीनि माताऊं ऐं भेनरुनि सां हिकिड़ो ई निवेदन कंदसि कि पहिरियों फुल्को तव्हां गाय माता जे लाइ प्रेम ऐं श्रद्धा सां ज़रूरु ज़रूरु रोज़ु कढो ऐं कुझु ई ॾींहंनि में तव्हां फ़र्क़ु पाणे ई ॾिसंदा। तव्हांजा सॼा कम बिना के रुकावट जा पूरा थियण लॻंदा। तव्हांजे धन जी मुश्किलूं बि दूर थींदियूं। ॿियो त छा, जनम कुंडली, वास्तु दोष, अहिड़ा घणेई दोष आहिनि जो गऊ सेवा सां दूर थिया थियनि। इहा कोई ॻाल्हि नई बि कोन्हे, ॾाढो पुरानो उपाय आहे। पाण विसरी विया आहियूं। पुराणे ज़माने में हर घर जे ॿाहिरि जिते गांइ ॿधियल हूंदी हुई, अॼु कुतो ॿधियल नज़र ईंदो आहे। गऊ सेवा जो ॾाढो महत्व आहे। ईअं कोन्हे कि अॼु बि घणेई घर अहिड़ा आहिनि जिते गऊ माता जो फुल्को अॼु बि निकिरंदो आहे। भॻवानु श्री कृष्ण जॾहिं अवतार वरितो तॾहिं पंहिंजो नालो गोविंद गोपाल धारण करे गऊ माता जो असांखे महत्व सम्झायूं। पाण ख़ुदि गऊ सेवा कयूं। कहानी ईंदी आहे कि जॾहिं पूतना वध थियो त सभई गांव वारा डिॼी विया त माता यशोदा गांइ जो पुछु खणी भॻवान जे सॼे शरीर ते घुमायो आहे। ईअं करे असांखे गऊ जो महत्व सम्झायो आहे। पर अॼु असां भॻवानु कृष्ण खे त पूॼे रहिया आहियूं, पर गांइ माता खे असां विसारे छॾियो आहे। ऐं जॾहिं औलाद माउ खे विसारे छॾे त मां छा कंदी? त मां तव्हांखे कोई गऊ पालण लाइ या अहिड़ो कोई मुश्किल कमु करण लाइ नथी चवां। मां बसि इहो थी चवां कि रोज़ु हिकिड़ो फुल्को तव्हां गऊ जे नाले जो ज़रूरु कढो ऐं जॾहिं बि मौक़ो मिले गऊशाला ज़रूरु वञो। तव्हां फ़र्क़ु पंहिंजे जीवन में पाणे ई ॾिसंदा। कंहिंखे चवण जी ॻाल्हि कोन्हे, तव्हांखे फ़र्क़ु ईंदो ऐं पाण तव्हां ॿियनि खे ॿुधाईंदा। सुभाणे उमास आहे, यानी गऊ सेवा जो हिकु विशेष ॾींहुं आहे। त सुभाणे सां ई शुभ कमु शुरू कयो। सुभाणे खां ई संकल्प वठो कि असीं रोज़ु गऊ सेवा जे लाइ हिकु फुल्को कढंदासीं। हिन में न त तव्हांखे कोई वधीक धन खपे, न ई कोई महिनत हुजे। पाण सिंधियुनि जे घरनि में रोज़ु फुल्को पचंदो आहे। करिणो छा आहे, बसि पहिरियों फुल्को माता जे लाइ कढणो आहे। जीअं त मां जो आशीर्वाद ॿार ते हमेशह हूंदो आहे। त गरुड़ पुराण में बि चयो वञिबो आहे कि गऊ सेवा असांखे लोक ऐं परलोक ॿई थी सुधारे। त इहो अॼु जो वीडियो तव्हांखे कीअं लॻो कमेंट करे ज़रूरु ॿुधाईंदा। तव्हांजो ॿियो कोई सजेशन हुजे त मूंखे उहो बि ज़रूरु ॿुधाईंदा। ऐं अगरि तव्हांखे वीडियो वणियो आहे त हिन खे लाइक शेयर कंदा, मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा। पासे में बेल आइकॉन आहे, हुन खे प्रेस कजो त जीअं ई मां नयो वीडियो विझां तव्हांखे नोटिफिकेशन अची वञे। तेसि ताईं मोकल थी वठां, वरी मिलंदासीं ॿिए वीडियो सां। तेसि ताईं जय झूलेलाल, जय श्री कृष्ण।